सात संगत जी 14 अध्याय में तहां पहुंची चुका हो। टिन गुणन जो वर्णन श्री कृष्ण करे रहे, सात्विक राजस तामस। कल भक्त अर्जुन महाराज कयो कृष्ण कि हे मुंजा कृष्ण, जेको संत महात्मा इन्हीं टिनन गुणन को न्यारो होंदो आ, सतो रजो तमो टिनी गुणन में जेको फसंदो ना है, पेंजो कर्तव्य कंदो आ, कर्म भी कंदो आ ए बधजंदो भी ना है। असां कीअं सुञाणूं तो वो संत केरा, केड़े लक्षणन केड़े गुणन जे द्वारा असां समझूं कि हे पूरन महात्मा है जेको टिन गुणन को न्यारो थी वा। चो हरे राम। हाँ न भाई, छो जो असांजी ताकत न है कि असां संतन जी परीक्षा करे सघूं। परीक्षा ॾियण वारो परीक्षा वठण वारे जी कीअं परीक्षा कंदो आहे कि न? असां कीअं परीक्षा करे सघंदासीं वॾे वॾे संतन महात्माउनि जी? तो श्री कृष्ण भगवान जेके गुण ॿुधाइनि था, अहिड़नि गुणनि वारो कोई महात्मा अगर मिली वञेव तो समझो हे पूर्ण दरवेश है। हे भगवान कृष्ण जेको गीता जे 14 अध्याय में वर्णन था कनि, उहे गुण संतन जा ध्यान ॾेई श्रवण कयो। भक्त अर्जुन जे ईअं पुछण ते कि हे प्रभु, हे पुरुषोत्तम, इन्हनि टिनी गुणन खां छुटल इंसान किन किन लक्षणन सां भरियल हूंदो आहे, यानी कहिड़ा कहिड़ा गुण हूंदा अथसि, ऐं कहिड़े व्यवहार वारो हूंदो आहे। व्यवहार यानी उनजी उथणी वेहणी, ॻाल्हाइण ॿोलाइण, हलण चलण, उहा रीत कहिड़ी हूंदी आहे। ऐं हे प्रभु, इंसान कंहिं उपाव सां इन्हनि टिनिनि गुणनि खां परे थींदो आहे। इहो बि ॿुधायो कि असां भी चाहियूं अगर टिन गुणन को परे थियूं, न्यारा थियूं, तो असां कीअं पार थींदासीं? ॾाढो सुंदर सवाल। हाणे भक्त अर्जुन जे ईअं पुछण ते भगवान श्री कृष्ण चंद्र महाराज चवनि था त हे अर्जुन, जेको माण्हू सते गुण जे प्रकाश सोझरे ऐं रजो गुण जे लालच में ऐं तमो गुण जे मोह के न खराब समझंदो आहे ऐं न उन्हनि जी कामना कंदो आहे, इच्छा कंदो आहे, जेको इन्हनि टिनी गुणनि सां बेचैन भी न थींदो आहे, जेको नित आत्म भाव में रहंदे सुख दुख के हिक जहिड़ो समझंदो आहे ऐं मिट्टी पत्थर ऐं सोन में फर्क न कंदो आहे। समझ अथसि त मिट्टी आहे सोन आहे, लेकिन वैल्यू कोने, मूल्य कोने उनजो उनजे नज़रुनि में। मिट्टी मिली तवा, सोन मिलियो तवा, मिट्टी वही तवा, सोन वयो तवा। मिट्टी पत्थर ऐं सोन में फर्क न कंदो आहे ऐं धीरज वारो आहे, ऐं जेको गिला ऐं वॾाईअ में भी हिक जहिड़ो भाव रखंदो आहे, चाहे वॾाई थी वञे, तारीफ़ थी वञे, चाहे निंदा करे। अजकल थोड़ो सो पेर हेॾे होॾे थियो तो माण्हू तो बिल्कुल तैयार वेठा आहिनि मिर्च ऐं लूण खणी करे फटन में विझण जे लाइ, यानी निंदा करण में थियण में देर न लॻंदी आहे। पोइ चाहे माण्हू कहिड़ो भी हुजे, सच जे रस्ते ते भी हलंदो हुजे, हिक ॿिनि माण्हुनि चई छॾियो त बुराईअ ते माण्हू तुरंत भरोसो कंदा आहिनि, अच्छाईअ ते न कंदा आहिनि। कंहिंखे चओ हे माण्हू ॾाढो सुठो आहे त चवंदो छा सुठो हूंदो, नज़र त कोन थो अचे। ऐं चओसि माण्हू ॾाढो ख़राबु अथई त तुरंत मञी वेंदा, सुठे खे बि ख़राबु। अरे ज़बान सां कुझु न चए, लेकिन भीतर ॻाल्हि वेही रहंदी आहे, हिन माण्हू ॿुधायो हे माण्हू ख़राबु आहे, उहा ॻाल्हि वेही रही, उहा ॻाल्हि वेही रही, पोइ साल पोइ बि यादि रहंदी आहे उहा, भई हिन माण्हूअ खे त न ख़राबु चयो, कुझु त हूंदो न भाई, कुझु त हूंदो न, ईअं थोरी चवंदो ख़राबु। ख़राबु ते तुरंत भरोसो। हरे राम। लेकिन भगवान चवनि था हे संत ईअं न हूंदा आहिनि, कोई गिला करे वॾाई करे हिक जहिड़ो भाव, जेको मान थे चाहे अपमान थे, सम रहंदा आहिनि, हिक जहिड़ो भाव,
कोई मालाऊं पाए या अपशब्द चए। ये तो कई कथाऊं तव्हां भक्तमाल में संतन जी ॿुधियूं आहिनि, हा न। जेको दोस्त ऐं दुश्मन जे मामले में भी हिकु जहिड़ो आहे, उहो पुरुष गुणनि खां परे चवाईंदो आहे। दोस्त ऐं दुश्मन जे मामले में हिकु जहिड़े जो मतिलब कि दुश्मन जो भी दोस्त वांगुरु ई भलो कंदो वक़्तु मिलियुसि। उहो अगरि बदिलो बि वठंदो त भलाईअ जो उनखे सुठे रस्ते लॻाईंदो, बुराइनि खां बचाईंदो, प्रभुअ सां जोड़ींदो। त जेतिरी भलाई दोस्त जी चाहे तो दुश्मन जी भी उही भलाई तो चाहे। इन करे दोस्त ऐं दुश्मन में हिकु जहिड़ो। चओ हरे राम। उहो पुरुष गुणनि खां परे छवाईंदो आहे। जेको माण्हू भक्ति रूप योग सां मूंखे नित सुमरन कंदो आहे, मूंखे यादि कंदो आहे, उहो इन्हनि टिनी गुणनि खे छॾे सचिदानंद ब्रह्म सां एकी भाव थियण लायक हूंदो आहे। श्री कृष्ण गोविंद। हे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव, गोपाल दामोदर, दीन दयाल दुख भंजन पूरन कृपाल। श्री कृष्ण गोविंद। हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव। एक बार अद्भुत गुण आहिनि भाई, वरी सां श्रवण कयो, ठीकु आहे। भगवान चवनि था ये कहिड़ा गुण आहिनि कि असां पहचान कयूं कि हे ब्रह्म ज्ञानी आहे, कि हे पूर्ण पुरुष, हे सिद्ध महात्मा, हे सचो संत आहे, हा न। संत आहिनि सच्चा, पर कई हिन ज़माने में नकली घी अची वियो आहे, हा न भाई। हिकिड़ा ॿुधाइनि पिया विद्वान त पहिरियों माण्हू एॾा सीधा सादा हूंदा हुआ, उहो संत ई पिया ॿुधाइनि कि माण्हुनि खे पतो ई न हो कि खीर में पाणी बि मिलाइबो आहे। पोइ कुझु चालाक माण्हू चयसि छोड़े पाणी त न मिलियल आहे खीर में। पोइ हुनजे दिमाग़ में ॻाल्हि ठनकी त मतिलबु खीर में असां पाणी मिलाए था सघूं। चिन्मय आनंद महात्मा सत्संग में ॿुधाइनि पिया। चओ जय श्री कृष्ण। हाणे कमाल जी ॻाल्हि आहे, ॾिसो सरल सीधो माण्हू जंहिंखे कपट न ईंदो आहे, कपटी माण्हू मिले थो त उहो कपट पंहिंजो ॾेई थो वञे। हिते सावधान रहण जी ज़रूरत आहे। बुराई तुरंत अची वेंदी आहे, और थोड़ो भी अंदर कुछ स्क्रू ढिलो हूंदो, गड़बड़ हूंदी, यानी कपट हूंदो अंदर या कोई खोट हूंदो त तुरंत माण्हू दुर्गुण खणंदो। उन्हीं खां बचिजे। त हिते भगवान कृष्ण सिद्ध संतन जा लक्षण था ॿुधाइनि। सभिनि खां पहिरियों चवनि था त ॾिसो उनखे सतगुण जो प्रकाश भी आहे, रजोगुण जी लालच भी ॾिसी रहियो आहे, ऐं तमोगुण जे मोह खे भी सम्झे थो, लेकिन पोइ भी उन्हनि सां द्वेष न कंदो आहे। चओ हरे राम। कीअं सम्झजे कि ॾिसो एकांत ॾाढी सुठी लॻंदी आहे संतनि खे, लेकिन कंहिं परिस्थितीअ में भीड़ में भी हली हो त उहो भीड़ में भी द्वेष न कंदो, चिड़ंदो कोन, उनजे अंदरि तूफ़ान न ईंदो, उद्वेग न ईंदो बेसब्रीअ जो, परेशान न थींदो, झुंझलाईंदो न, भीड़ में भी हो पंहिंजे मौज में लॻल हूंदो। श्री कृष्ण गोविंद। मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव। समझो था न, इहो चइबो आहे कि मान लो रजोगुण में अची वियो, काथे मंदिर न मिलियो, काथे वॾे दुकान ते उनखे मजबूरीअ में वेहणो पियो, उते भी पंहिंजे प्रभुअ सां तार जोड़े छॾींदो। छो जो मतिलब त भगवान सां जुड़ण में आहे। शरीर त पोइ भी न रहंदो, पहिरियों भी न रहंदो। शरीर त हिकिड़ो साधन आहे, त शरीर उनजे अंदर बाधा पैदा नथो करे सघे, रुकावट। तमोगुण भी अची वियो केॾी महिल, उनखे भाई निंड मिली वई, बढ़िया आराम अची वियो, अहिड़ी परिस्थिति थी वई कि चाहे करे भी। हाणे कोरोना थी वई, जेके वीचारा रजोगुण जा प्रधान जंहिंमें गुण हूंदा, जेके वेही न सघंदा, उन्हनि खे मन मारे वेहणो पियो न घर में ॿ साल। हाँ, कई माण्हू अहिड़ा आहिनि कि कलाक न वेहनि, सुबुह जो चांहि पीअनि ऐं ईअं डुकनि बिल्कुलु जे शताब्दी एक्सप्रेस हलंदी आहे, राति जो अचनि 11 बजे, लेकिन मन मारे उन्हनि खे भी वेहणो पियो। अहिड़ा अहिड़ा शूरवीर जेके दुकान जी गद्दी ईअं छॾनि कोन, फेविकोल वांगुरु चिपकी वेही रहनि, मजबूरीअ में वीचारा 2 साल उहे भी आराम करण ते मजबूर थिया। पर फ़र्क़ु इहो आहे कि उहे रोई धोई करे मजबूर, परेशान थी करे, झुंझलाए, कोसे करे, हाहाकार करे, और संत महात्मा उन ही मौज में, उन ही अवस्था में, बेफिक्रीअ में, आनंद में, भीतर फ़र्क़ु न ईंदो आहे। उद्वेग शब्द ईंदो आहे न गीता में, यानी भीतर जो तूफ़ान।
ॿाहिरि नज़र न अचे लेकिन भीतर तूफ़ान हलंदो हुजे। ॿाहिरि तव्हां अपशब्द न ॻाल्हायो, हथ जोड़े बीठव, अंदरि कंहिंजे प्रति गुस्सो हीअं तूफ़ान वांगुरु थो हले, इहो उद्वेग चइबो आहे। ॿाहिरि मजबूरीअ में हाणे कोई वॾो असांखे डांटे फटकारे त हुनखे थोरी जवाबु ॾींदासीं। माता पिता जी समान आहे, वॾो आहे, पूज्य, ऐं सभिनि जे साम्हूं इंसल्ट करे त पोइ छा थींदो आहे? गुरमुख माण्हू हूंदो संत त उहो पंहिंजी ग़लती मञींदो, अॻिते न कयां, बार बार माफ़ी घुरंदो, उहो चवंदो सुठो थियो तव्हां मूंखे राह ॾेखारी। ऐं मनमुख माण्हू हूंदो त ॿाहिरि त कुझु न चवंदो, अंदरि ई अंदरि उहो अपशब्द ॻाल्हाईंदो, घटि वधि ॻाल्हाईंदो, गुस्सो कंदो, उन जे प्रति अनिष्ट जी भावना कंदो। इहो ई त भीतर जो तूफ़ान आहे। श्री कृष्ण भीतर जो संन्यास था ॾियनि गीता में। ये तो सरल हुजे कोई न बढ़िया, पोई गेरुआ कपड़ा पाए वेही रहनि, सभु सन्यासी थिया, घर छॾियो सन्यासी थियासीं, परिवार छॾियो से सन्यासी थियासीं। इहो त ईजी आहे, इहो त सरल आहे। श्री कृष्ण भीतर जे सन्यास जी ॻाल्हि था चवनि कि तव्हां दुकान ते बि वेठा हुजो ऐं पूर्ण सन्यासी, घर बि वेठा हुजो त ब्रह्मचारी हुजे, कोई सन्यासी हुजे, भीतर एतिरी शुद्धता अची वञे। हे जेके गुण ॿुधायूं था असां पढ़ी करे तव्हांखे ॿुधायूं था, जीअं न्यूज़ रीडर हूंदा आहिनि न त ॿुधाईंदा आहिनि भाई प्रधानमंत्री हीअं चयो, ठीकु आहे, त हिन जो मतिलबु इहो न आहे जेको न्यूज़ रीडर आहे त उहो ई प्रधानमंत्री थियो। असां ॿुधायूं था तुलसीदास महाराज, कबीरदास जी वाणी, श्री कृष्ण भॻवान जी वाणी, ब्रह्म ज्ञानी जा लक्षण। त हाणे ईअं न सम्झिजो भाई इहे लक्षण गुण मतां कोई कल्पना करे, तुलना करे, न न न, इहो अपराध आहे। ये तो केवल असां तव्हांखे पढ़ी करे था ॿुधायूं, यादि बि कोन्हे। ईअं बि न आहे गीता त ॿारनि खे यादि हूंदी आहे, गुरुकुल में जेके पढ़ंदा आहिनि 10-12 साल जा ॿार, उन्हनि खे 700 श्लोक यादि हूंदा आहिनि। पर कोई हिकु श्लोक खणी वठे, चओ हरे राम, त हे श्री कृष्ण भॻवान जा वचन आहिनि, तव्हांजे लाइ, असांजे लाइ, सभिनि जे लाइ अनुकरणीय आहिनि। श्री कृष्ण भॻवान चवनि था कि ई संत महात्मा भले केॾीमहिल लोभ लहर मां निकिरी वञनि, निंड मां निकिरी वञनि, मोह मां निकिरी वञनि, उन में चिपकंदा न आहिनि, निकिरी हली वेंदा आहिनि। जीअं हवा हली वेंदी आहे, काथों काथों गुज़रंदी आहे। चओ जय श्री कृष्ण। हाँ, काथे बढ़िया बढ़िया गुलाब जा गुल मिलंदा आहिनि हवा खे, कमल जा गुल मिलंदा आहिनि, आहा, त उते रुकी न पवंदी आहे हवा, चरावे थी चरावे थी। इन करे त दत्तात्रेय भॻवान 24 गुरुनि में पवन देवता खे बि गुरु ठाहियो, वायुअ खे। अब काई गंदगी अची वञे त रस्तो बदिले न छॾींदी आहे हवा, काथे नाला अची विया, गंदगी अची वई, कीचड़ अची वई, बदबू अची वई, दुर्गंध अची वई, पोइ बि हलंदी वेंदी, गुज़री वेंदी, कोई फ़र्क़ु न आहे। ईअं निर्लेप अवस्था संत जी हूंदी आहे। भॻवान चवनि था उन्हनि जी कोई कामना न कंदा आहिनि संत, जेको इन्हनि गुणनि सां बेचैन बि न थींदो आहे, जेको नित आत्म भाव में रहंदो आहे, पंहिंजे ई आत्मा जे आनंद में मस्तु रहंदा आहिनि, सुख दुख खे हिकु जहिड़ा सम्झंदा आहिनि। सुख जी अवस्था हुजे चाहे दुख जी, मिट्टी पत्थर सोन में कोई फ़र्क़ु न आहे। हिन जो अर्थ इहो आहे कि केॾो बि धन जो फ़ाइदो थी वञे त लालच न ईंदी आहे, ऐं नुक़सानु थी वञे त दुख न थींदो आहे उन्हनि खे, हा न। कई कथाऊं तव्हां ॿुधियूं। भीतर उन्हनि खे धीरज हूंदो आहे, धीरज धर्म मित्र अरु नारी, आपद काल परखे चारी। कोई केॾी बि गिला करे, साईं तव्हांजे लाइ हीअं पिया चवनि, तव्हांजे लाइ हीअं पिया चवनि, त उन्हनि खे कोई फ़र्क़ु न पवंदो, मस्तु रहंदा। हे तव्हांजी ॾाढी वॾाई पियो करे, तॾहिं बि उन्हनि खे फ़र्क़ु न रहंदो। छाजी वॾाई, सभु गुण त उन गोपाल जा आहिनि, मुंहिंजो छा आहे। हिकु जहिड़ो भाव उन्हनि जो रहंदो आहे, चाहे मान थी वञे। ॾिसो गिला नेकी ॿाहिरि थींदी आहे, मान अपमान त साम्हूं थींदो आहे, हा न। माण्हू निंदा त पीठ पीछे कंदो न, हिकिड़ो मान सम्मान थींदो आहे, उहो साम्हूं थींदो आहे। ऐं जेकी वॾाई थींदी आहे नाले जी, उहा त ॿाहिरि थींदी आहे, माण्हू न हुजे। तव्हांखे कोई कलाकार सुञाणे फिल्मनि जो, तव्हां उन्हनि जा केॾा फैन हूंदा आहिनि, माण्हू उन्हनि जा ॾाढा चाहण वारा हूंदा आहिनि, उहो सुञाणनि ई कोन। चओ जय श्री कृष्ण। त इहा प्रसिद्धि नाले जी थींदी आहे। त संतनि महात्माउनि खे न दूर जी गिला नेकी सां मतिलबु आहे, न साम्हूं जे मान अपमान सां। दूर जे गिला नेकीअ में बि सम, ऐं साम्हूं जे मान अपमान में बि सम रहंदा आहिनि।
ऐं दोस्त ऐं दुश्मन जे मामले में भी हिक जहिड़ा, सभिनि जे प्रति समभावना, सभिनि जो भलो, सर्वे भवंतु सुखिन, अहिड़ा भक्त गुणनि खां परे चवाईंदा। हाणे इहे सभु तव्हां लक्षण ॿुधो भाई, वरी बि वापसि वञी करे फेसबुक में तव्हां ॿुधी था सघो, ॾाढा सुठा गुण ॿुधण सां बि लाभ थींदो आहे, यादि ईंदा आहिनि न ओॾी महिल त सुठी राह मिलंदी आहे। त हाणे भक्त अर्जुन पुछियो त कीअं असां इन्हनि टिनि गुणनि खां पार पऊं। श्री कृष्ण चवनि था जेको भक्त भक्तीअ रूपी योग सां मूंखे नित निरंतर यादि कंदो आहे, स्मरण कंदो आहे, उहो इन्हनि टिनी गुणनि खां पार पइजी वेंदो आहे ऐं सचिदानंद ब्रह्म सां एक ई भाव थियण लायक हूंदो आहे। यानी भगवान श्री कृष्ण जा वचन आहिनि कि अगरि तव्हां बि ब्रह्म ज्ञानी थियण था चाहियो, असां बि इहे गुण पाइण था चाहियूं, त असां छा कयूं, निरंतर भगवान खे यादि कयूं, अनन्य भाव सां। अनन्य यानी ॿियो कुझु न चाहियूं, केवल श्री भगवान खे चाहियूं त पोइ सरलता सां भगवान मिलंदा आहिनि। श्री विष्णु पुराण में लिखियल आहे, भगवान केवल श्री वासुदेव भगवान केवल स्मरण से प्रसन्न हो जाते हैं। हाणे ध्यान ॾिजो, नाम जप बि नथा चवनि हिते, नाम जप अलॻि शइ आहे कि मुंहिंजो नालो जपींदा आहिनि, ईअं नथा चवनि कि मूंखे जेके स्मरण कंदा आहिनि, यानी यादि कंदा आहिनि। हा न, असांखे यादि ईंदी आहे न माता पिता जी, त माला खणी थोरी मम्मी मम्मी चवंदासीं, पापा पापा चवंदासीं, छा कंदासीं, यादि ईंदी आहे। असांजी दादी हुई, ॾाढो प्यारु कंदी हुई, असांजा बाबा ॾाढो प्यारु कंदा हुआ, मम्मी ॾाढो प्यारु कंदी, त छा कंदासीं, यादि ईंदी आहे। इन तरह सां जेके भगवान जी यादि अची वई, भगवान वटि उते कनेक्शन त जुड़ियल ई पियो आहे, हृदय में वेठा आहिनि, भगवान तुरंत भाव में भरिजी वेंदा आहिनि त हिन माण्हू मूंखे यादि कयो। नाले जी बि ज़रूरत न आहे, चओ हरे राम, केवल स्मरण ते राजी थींदा आहिनि त श्री भगवान आहिनि। ॿियो कंहिं देवताउनि जे लाइ इहो विधान कोन्हे, मतां सम्झिजो, ॿियो 33 करोड़ देवताउनि जे लाइ इहो विधान कोन्हे, केवल भगवान जे लाइ। इन करे भगवान जी भक्ति थींदी आहे, इन करे जूठा बेर बि खाई वेंदा आहिनि, खारी खिचड़ी बि खाई वेंदा आहिनि, छो जो उन्हनि खे क्रिया सां मतिलबु न आहे, भाव सां मतिलबु आहे। बोलो भक्त वत्सल भगवान की, श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव, श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव।